अस्सलाम वालेकुम दोस्तों, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। ततीअ थधीअ का काने वेल वेहण जी, मतां थिए हूंदा पेर न नई पिरीअ जो। दोस्तों, असां इज्तमाही मामलनि ते केतिरा एक्टिव आहियूं, असां इज्तमाही मामलनि ते केतिरो सोचूं था, असां इज्तमाही मामलनि ते केतिरी कोशिशि वठूं था ऐं असां इज्तमाही मामलनि खे हल करण लाइ केतिरी हद ताईं वञूं था, इहो त असां चङी रीति ॼाणूं था त असां उन में 0% आहियूं। असां इज्तमाही मामलनि खां इहे लातालुक़ बणियल आहियूं जीअं माना असांजो उन सां को वास्तो ई कोन्हे। असां उन मामले में बेवस आहियूं, लाचार आहियूं, या असां कंहिं बि शइ जो इज्तमाही मामले जो ॿेटनि ते वाला न थिए, केनालनि जी जोड़ जक थिए, सिंधूअ ते दाड़ो लॻे, मकलीअ जो क़ब्रिस्तान खपाइनि, कारवुंजर जा जबल खपाइनि, सिंध जूं ज़मीनूं खपाइनि, त असां उन खां लातालुक़ बणियल आहियूं। माना एकड़ ॿेकड़ सिंध जो क़ौम परस्त तबिको, सिंध जो समाजी लेवल ते उथी वेठी वारो तबिको, सिंध जो सियासी कारकुन जो एक्टिव आहे, थोरो घणो एक्टिव आहे, पर आम माण्हू तक़रीबन लातालुक़ आहिनि। अलाह न करे अहिड़ी लातालुक़ी असांखे कश्मीर ऐं फ़लस्तीन सां वञी मिलाए, पर यार असांजो माण्हू ज़ाती मामलनि में एतिरो होशियारु आहे ऐं एतिरो एक्टिव आहे ज़ाती मामलनि में, त असां वटि माना भाउ भिराईअ जी बि तमीज़ कोन थी रहे। हिकु सिर भाउ जे पासे लॻी वञे थी जॻह जी त असां कंधु वढण में देरि नथा कयूं। हिकु फुट हिकु वेसो जेकॾहिं भाउ जो असांजी ज़मीन जे पासे में वधी वञे थो त असां टंग वठण में देरि नथा कयूं, पर इज्तमाही मामलनि ते ख़ामोश आहियूं। माना ख़ामोश आहियूं, तक़रीबन ख़ामोश आहियूं। मामिलो इहो ई आहे त असांखे इनखे ख़ामोशी चइबो। जेकॾहिं समाजी सियासी या क़ौम परस्त दूरियूं थियनि थियूं त ॿियो जेकॾहिं तबिको ख़ामोश आहे त असां हुनखे ख़ामोशी चई था सघूं। पर यार, तव्हां सारियुनि में तबाह थियो, तव्हांजो पाणी बंदि थियो, तव्हांखे अघु न मिलियो, तव्हांजा फ़सुल न थिया, तव्हां पाण खे बर्बादु करे छॾियो। हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त पंहिंजो असांजी कणिक जो फ़सुलु लथो पियो आहे। अलाह साईं जी महिरबानी सां जेतिरो बि फ़सुलु आहे, पर हिननि हुकुमराननि कमीणनि माना 6,000 रुपया ॿाहिरां कणिक घुराइण खे तरजीह ॾिनी आहे, पंहिंजे हारीअ खे 3,000 रुपया अघु नथा ॾियनि। जेको गुज़िरियल वक़्तनि में 4,000 रहियो आहे, हिन वक़्तु 2,200 रुपया अघु मुक़ररु कयो वियो आहे कणिक जो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असांजो माण्हू हिते अची दाऊं थो करे, इन्फ़रादी महफ़िलुनि में ज़ाती मामलनि में अची दाऊं थो करे, लुटिजी वियासीं, बर्बादु थी वियासीं, तबाह थी वियासीं, कुझु न बचियो। ऐं इज्तमाही मामला इहे आहिनि त अॼु ॾिसो त हीअ काफ़िला माना वाठा ऐं माना जेके आहिनि मफ़ाद परस्त माण्हू काफ़िला वठी ऐं अलाए किथे पहुची, ऐं माना उन्हनि खे चवनि था जीअं कयो असां राज़ी आहियूं। अड़े पोइ दाहूं छो था कयो त असांखे कणिक जो अघु नथो मिले? कणिक जो अघु तव्हांजे कीअं मिलंदो? या जेकॾहिं तव्हांजी सार संभाल तव्हां पाण खे ग़ुलाम साबित करे छॾियो आहे, उन्हारी ॻाल्हि त मुर्शिद जेका वणे बेल कर, तूं असांजो बाबू आहे, त पोइ जेको वणंदो असांजो मोकारो कंदा सिंध जा हुकुमरान। पोइ दाहूं अजाई छो था कयो? पाण खे जेकॾहिं सही साबित करिणो अथव, पाण खे जेकॾहिं वाक़ई लाइक़ु साबित करिणो अथव, ऐं सम्झो था असां हिकु इंसानी मख़लूक आहियूं, असां हिकिड़े जानवर न आहियूं, असां का बेजान शइ न आहियूं, त पाण खे साबित करण लाइ पंहिंजे हक़नि वठण खे तरजीह ॾियणी पवंदी।
इज्तमाही मफ़ादनि खे तरजीह ॾियणी पवंदी, न त लुटिजी वेंदासीं, बर्बाद थी वेंदासीं, तबाह थी वेंदासीं। मां अॼु नए दरे वेंदड़ गड़ी ख़ुदा बख़्श वेंदड़ उन्हनि माण्हुनि खां पुछां थो त जेकी सिंध जे हुकुमराननि ही ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे नाले ते हिननि खां बैयत कराईंदा आहिनि। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेतिरो निभाए वियो, पर ही उन जे नाले ते 4 अप्रैल ते या 27 डिसंबर ते हिननि माण्हुनि खे घुराए साबित करे ॾेखारींदा आहिनि त हीअ असांजा ग़ुलाम आहिनि, ही कीड़ा आहिनि, उहे नालीअ जा कीड़ा आहिनि जेके माना असांजे पंहिंजो सपोर्ट खां सवाइ हिली नथा सघनि, चुरी नथा सघनि। तव्हां वञी साबित करे ईंदा आहियो त असां ग़ुलाम आहियूं, तव्हां असांजा बाबा आहियो, तव्हां असांजा पालणहार आहियो। अलाह माफ़ करे, तौबा नऊज़ बिल्लाह। पाण खे सुञाणो, पंहिंजी हैसियत खे सुञाणो, पंहिंजी क़ौम खे सुञाणो। असांजो वक़ार पाकिस्तान ठहण खां पोइ मुसलसल किरंदो रहियो आहे। हिन वक़्तु चङो भलो जेकॾहिं पार्टियुनि जा उहिदेदारनि चङा भला DC ऐं AC ऐं माना वॾनि माण्हुनि जा ॿाहिरि पुट टाउननि में बाला सहाफ़ियुनि में 99% माण्हू पेरे पई ऐं टाउननि में नौकरियूं वठी बाले जूं नौकरियूं खपाए ऐं माना उन्हनि जो आवाज़ु बणिजी बीठा आहिनि। सिंध जो आवाज़ु केरु बणिजंदो? तव्हां ऐं असां बणिजंदासीं। अचो त मुतहिद थी हिननि खे ॿुधायूं त असां बेजान न आहियूं, असां जानदार शइ आहियूं, इंसान आहियूं, अशरफुल मखलूक़ात आहियूं। असांजी इहा औकात कोन्हे जो असां तव्हांखे पेरे पऊं। पहिरियों तव्हां सुधरो, पोइ असां माना तव्हांखे मञींदासीं त तव्हां असांजा हुकुमरान आहियो। ख़ुदारा कणिक जो अघु वठो, कणिक जे अघ लाइ महिनत कयो, हुकुमराननि खे जाॻायो, तबाह बर्बाद थी वेंदासीं, कुझु न बचंदो। वापारी हुजे, वापारी सलाड़ियल आहे ज़राअत सां, हर असांजो तबिको ज़राअत सां सलाड़ियल आहे। जेकॾहिं असांजी ज़राअत तरक़ी कंदी, असां तरक़ी कंदासीं। वालेकुम सलाम, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम।